अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ टीवी न्यूज़। हाणे तव्हां सां शेयर कंदासीं हिकु अहम ख़बर। दौलतपुर सफ़न जे रूरल हेल्थ सेंटर में सगा यूनिट दौलतपुर सफ़न जे तरफ़ां हिकु ॾींहं जी मुफ़्त अखियुनि जी मेडिकल कैंप क़ाइमु कई वई। मेडिकल कैंप जो इफ़्तिताह DHO शहीद बेनज़ीराबाद असदुल्ला ॾारीअ कयो। कैंप में अखियुनि जे बीमारियुनि जे माहिर डॉक्टर माजिद सूमरो, डॉक्टर परवीन कौसर पारां मरीज़नि खे चेक करे पिंक आई वायरस जूं दवाऊं ॾिनियूं ऐं बचाव जूं तदबीरूं पिणु ॿुधायूं। कैंप में 310 मरीज़नि खे चेक कयो वियो, जॾहिं त 259 मरीज़नि खे पिंक आई मर्ज़ जी मेडिसिन मुफ़्त ॾिनी वई। उन मौक़े ते DHO शहीद बेनज़ीराबाद असदुल्ला ॾारी, सगा यूनिट दौलतपुर सफ़न जो सदर जाम जावेद उन्नड़, जनरल सेक्रेटरी मोहम्मद सलीम सोलंगी, अब्दुल रशीद ॾारी, डॉक्टर माजिद सूमरो, डॉक्टर मदद अली रांझाणी सिंध आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जी तव्हां ख़बर आहे त अॼु जेका हिते जेका RAC दौलतपुर में जेका वायरल कंजक्टिवाइटिस जी बीमारी जे लाइ जेका कैंप लॻायो आहे, उन में डिस्ट्रिक्ट हेल्थ डिपार्टमेंट, डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद ऐं सगा ऐं PCB जे ताउन सां जेको कैंप हिते लॻाए रहिया आहियूं। असां जॾहिं खां वबा जो ई सिलसिलो शुरू थियो आहे, कराची खां शुरू थियो, हैदराबाद ऐं असांजे डिस्ट्रिक्ट में केस काफ़ी थिया। उन ॾींहं खां असां शुरूआति कई आहे, सिटी नवाबशाह खां शुरूआति कई ऐं मुख़्तलिफ़ काज़ीअमद में ऐं साॻे PCB ऐं पंहिंजे गवर्नमेंट ऑफ हेल्थ ऐं मुख़्तलिफ़ NGO जे ताउन सां असीं कैंप लॻायूं पिया ऐं इहो सिलसिलो हलंदड़ आहे। इन सिलसिले में अॼु हीअ कैंप लॻी आहे त हिकिड़ो त मक़सदु जेके बीमार आहिनि उनजो असां ट्रीटमेंट कराए सघूं, उनखे जेके ड्राप्स आहिनि, आई ड्राप्स उहे ॾियूं ऐं ॿियो आगाही पैदा कयूं अवाम में ऐं कम्यूनिटी में। असांखे मक़सदु इहो आहे त आगाही पैदा कयूं त हिन बीमारी खां बचाव मुमकिन आहे। जेकॾहिं माण्हू एहतियात कंदो त हिन बीमारी खां बची सघे थो, छाकाणि जेकॾहिं उन सां माण्हू जेके मरीज़ आहे त उहो पंहिंजो एहतियात करे ऐं अखि खे जेको कपिड़ो या टिशू पेपर साफ़ करे त हथनि खे सैनिटाइज़र या साबुण हणंदो। जेकॾहिं उहो कंहिं मरीज़ सां ॿिए कंहिं नॉर्मल माण्हू मरीज़ जेको नॉर्मल माण्हू मिलाईंदो या बीमारी फैलबी। सो असां ताउन जे सगा जे तरफ़ां जेको ताउन आहे उन ते शुक्रिया अदा था कयूं ऐं जेका उन आगाही ॾिनी आहे। ऐं हिकिड़ी गवर्नमेंट अकेलो कुझु नथी करे, पर उन सां गॾु जेके फलाही तंज़ीमूं आहिनि या इदारा आहिनि उनजे असांखे सहकार जी ज़रूरत आहे। असां गॾिजी सॼी हिन बीमारी खे इनशाला कंट्रोल कंदासीं ऐं अवाम में जेका असां अवेयरनेस ॾींदासीं उन सां बीमारी इनशाला कंट्रोल थी। तव्हांजी महिरबानी। इहा असां कैंप करण जो मक़सदु इहो आहे त जेके ग़रीब जेके तबिके में माण्हू रहनि था पिया, जेके अफोर्ड नथा करे सघनि, उन्हनि खे ख़बर बि नथी पए, उन्हनि जी अखि जेका ख़राब थी वञे। हीअ वायरस अहिड़ो ख़तरनाक आहे जंहिंमें स्वेलिंग वग़ैरह थी वञे, अखि ॻाढ़ी थी वञे ऐं उन में उहो ग़लति मेडिसिन इस्तेमालु करे पोइ पहुचनि था जॾहिं अखि ख़राबु माण्हू ख़राबु थी वञे। हिन में असां जेको ग़रीब गुरबो आहे उन लाइ मेडिसिन वग़ैरह असां जेको आहे फ्री रखी आहे। चेकअप असां फ्री कंदासीं, उन में जेको उन लाइक़ु आहे असां उनखे दवा बि मुफ़्त में ॾींदासीं। ऐं इन में एहतियात बि करिणो हूंदो आहे, घर में जेको आहे सो पंहिंजो टावेल साबुण वग़ैरह अलॻि करे छॾे, उन हिकिड़े इस्तेमालु करण सां उहो वायरस रहंदो वधंदो आहे। हीउ जेको वायरस आयो आहे अचानक पूरे पाकिस्तान में, त असीं उन जी मुहिम हलायूं पिया। अचानक जेके एमरजेंसी में थींदो आहे त पूरे सिंध में ऐं पूरे जेको डिस्ट्रिक्ट असांजो आहे उहो कवर करिणो आहे। त असां हिते कोशिशि कई आहे त THQ जेके बि आहिनि या RH जिते बि आहिनि असीं उते आगाही बि ॾियूं, अवेयरनेस ॾियूं त माण्हुनि खे हीउ वायरस ॾिसो एतिरो माना पावरफुल न आहे, पर हिन जो जेको एहतियात कयूं था। माण्हू चवनि था भाउ ही कंहिंसां चश्मो जा न पाइण सां फैलिजे थो, पर चश्मो पाइण सां या न पाइण सां को फ़र्क़ु कोन थो पए। हीउ जेको फैलिजे थो कंहिंखे हथु ॾियण सां या जेकी तव्हांजूं शयूं आहिनि उनखे टच करण सां फैलिजे थो। उनजो उपाउ ईअं आहे त तव्हां 20 सेकंडनि जो कोशिशि कंदा कयो त सॉफ्ट सां हथु धो 20 सेकंडनि ताणी। ऐं जंहिंखे बि वायरस थिए थो उनजो ट्रॉल या उनजा कपिड़ा वग़ैरह जेके बि आहिनि उहे अलॻि करे छॾियो त इनशाला हीउ वायरस कोन अचणंदो। बाक़ी जेके स्कूल में ॿार वञनि था, मां उन्हनि खे पेरेंट्स खे चवंदुसि त कोशिशि कयो त जंहिंखे नंढे खे कंहिंखे वायरस थिए थो त 3 ॾींहं उनखे स्कूल न मोकिलियो। वॾी महिरबानी आहे मीडिया वारनि जी। जीअं त असां ॾिठो त हाणे आबे चश्म जे हवाले सां ॾाढो हिते जेको आहे मसइलो जेको आहे सिंध में घणो फैलिजी चुको आहे। असीं जेके असां सिगा शाख दौलतपुर जे ताउन सां हिकिड़ी कैंप लॻाई आहे, जंहिंमें जेको आहे पेशेंट आहिनि तक़रीबन दौलतपुर ऐं उन जे आसपास जा माण्हू अचनि पिया ऐं असीं उन्हनि खे हिकिड़ो आगाही बि ॾियूं पिया ऐं प्लस में उन्हनि खे जेको आहे उन्हनि जा अखियूं चेक कयूं पिया, करायूं पिया। डॉक्टर जेके हैदराबाद खां आया आहिनि उहे उन्हनि खे ॾिसनि पिया
असीं चऊं था त असांजे आसपास जा जेके माण्हू आहिनि इन मां मुस्तफ़ीद थियनि। सिगा शाख दौलतपुर जेको आहे सदाईं अखियुनि जूं कैंपूं लॻाईंदी आहे, पर हीअ आबे चश्म जे हवाले सां कैंप लॻाई वई आहे जंहिंमें अवेयरनेस बि ॾिनी वई आहे त जेके स्कूलनि में ॿार पढ़नि था ऐं जेके आम रोज़मर्रा में जेके आम माण्हू आहिनि उहे मुस्तफ़ीद थी सघनि। हिते अॼु जेको आहे सो सगा दौलतपुर ब्रांच जे तरफ़ां अखियुनि जी मुफ़्त जेका आहे सा कैंप लॻाई वई आहे। अॼुकल्ह जी जेका पिंक आई कंजक्टिवाइटिस जे हवाले सां जेका बीमारी सॼी सिंध में जेका आहे सा वबा जेका पखिड़िजी रही आहे उन हवाले सां ई हिते अॼु सगा वारनि जेका आहे सा अखियुनि जी जेका कैंप लॻाई आहे उन में जेको आहे सो मुफ़्त चकास ऐं मेडिसन जेका आहे सा ॾियनि पिया, जेका आसपास जे दौलतपुर जे अवाम जे लाइ ॾाढी जेका आहे सा बहितरीनु फ़ाइदेमंद साबित थींदी। Assalamu alaikum. My name is Marvi. Please subscribe Sindh Awaz TV News and like for latest news update.